शर्म अचण तो जड़े माण्हू खे खपे छो तो अहिड़ा कम करें जिथे वञे तूं उते कंहिं न कंहिं जी गिला कयूं वेठो आहे ॻाढ़े बोर्ड ते बस कंहिं न कंहिं जी गिला 24 कलाक तुंहिंजो धंधो इहो आहे न हल इंसान अफ़सोस आहे तुंहिंजी ज़िंदगी ते हाणे सदरो केरु आहे मुनर केरु आहे ही सभु मुंहिंजा पंहिंजा आहिनि मुनर मुंहिंजो बचो आहे मुंहिंजो भाटियो आहे सदरो मुंहिंजो पंहिंजो आहे मां मञा थो सभु मुंहिंजा पंहिंजा आहिनि हाणे उन्हनि खे विढ़ाइण जो चक्कर मुंहिंजे ख़ानदान खे वरी हिन शुरू करे ॾिनो आहे ॿियनि जे कुले ते बंदूक रखी विढ़ाइणो ॿियनि जे चवण ते शायदि रहुजा तूं थोरो बाज़ अच इहो तूं ॾाढो ग़लति थो करे तूं शुरू खां वठी मूंसां अलाए कहिड़ो वेर रखियो आयो आहे सदाईं असांखे जेके ख़ानदानी जहिड़ा कराईंदो थो अचे असांजा इहे न कराए त बहितर आहे तूं वाही बि वारू बि चोर खे चई त घिर घर में भागे खे त चोर थो अचई वाह रे वाह वाह पुट वाह तुंहिंजो कमु करणु सुठो कमु कर फज़ील सां कमु कर इज़त वारो कमु कर असांजा रिश्ता तो केतिरा मूंखां परे करे छॾिया आहिनि शाहिनो साहब मुंहिंजो हलनि भाइरनि खां भाउ हूंदो सगन भाइरनि जीअं उन्हनि खे कूड़ हणी ग़लति बयानियूं करे मुंहिंजा ख़ानदान जा माण्हू मुंहिंजा भाटिया मुंहिंजा भाणेजा मुंहिंजे ख़ानदान जा माण्हू तूं 24 कलाक पंहिंजे अना परस्तीअ करे तोखे घर आहे जिथे रहंदो आहीं तूं कलमो त भरे ॻाल्हि कर तूं 4 साल में घर बि न वेंदो आहीं कॾहिं कंहिंजे दर ते महीनो हूंदा हिकिड़ी पैंट में तूं 6 महीना हिकिड़े घर में सुतो पियो हूंदो आहीं पराए दरनि ते तूं प्रोड्यूसर आहीं तूं पंहिंजो औकात ॾिस पोइ तूं कंहिंजी फैमिलियुनि ते कंहिंजे ख़ानदान खे विढ़ाए फान समूह उस्तादो मुंहिंजो मोहसिन हुयो त उन खां मूंखे परे करण में बि तुंहिंजो किरदारु हुयो तूं असांजे ख़ानदान में सदाईं झगड़ा विढ़ायूं कयूं तूं असांखे पाण में विढ़ायूं सभिनि दोस्तनि खे अलॻि कयूं वेठो आहे 24 कलाक शैतानगिरी जंहिंजी वञी मानी खाई वञी उते वञी हिकिड़े जी मानी खाई वञी ॿिए जी मानी खाई उते वञी ॿिए जी गिला करे अंडरग्राउंड जेको तूं मूंसां विड़ियो आहे उहो मां हींअर सोशल मीडिया ते वयात नया जो शेयर करे सघां तूं जेके अंडरग्राउंड बि मूंसां विड़ियो आहे उहे बि मूंखे सभु तुंहिंजूं सबूत आहिनि इनशाला तुंहिंजे साम्हूं वक़्तु अचण सां सबूत आणींदुसि मां अंडरग्राउंड तूं काफ़ी विड़ियो आहे मूंसां कुझु थोरी पंहिंजी तबियत खे चेंज कर माण्हुनि खे चए थो त मूंखे मुमताज़ मोलाई ॻाल्हियूं ॼारायूं आहिनि अड़े मुमताज़ मोलाई तो जहिड़े घटिया इंसान लाइ सोच बि टाइम ई कोन्हे जो मुमताज़ मोलाई तुंहिंजे लाइ सोचे वेही मां एतिरो पंहिंजी ज़िंदगी में अलाह पाक मूंखे पंहिंजे परस्तारनि में पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ कयो आहे मां तुंहिंजे लाइ अॼु जेको ॻाल्हायां थो हे 5 मिंट ज़ाया कयां थो न इहे बि मां सम्झां थो फज़ूल आहिनि मुंहिंजा तुंहिंजे लाइ मतिलबु ॻाल्हाइण ई न खपे मूंखे मां तुंहिंजे लाइ छो तोखे ॻाल्हियूं ॼाणाईंदुसि तूं हा एतिरो वॾो मुतबर हुजे काबू मां हुजां तो वांगुरु चोर ख़ान तोखे ॻाल्हियूं ॼाणायां तो वांगुरु पोयां विढ़ा तोखे ॻाल्हियूं ॼाणायां मूंखां तूं ॾाढो आहीं या कहिड़े क़िस्म में ॾाढो आहीं अड़े मां फ़क़ीर माण्हू आहियां मां हर माण्हू खे नियत ईंदी आहे अॼु जो ताईं 15 साल आहे मां पंहिंजी ज़िंदगी सां जंग खेॾंदो आहियो आहियां इन मुखालफ़नि सां विढ़ंदो आहियो आहियां ॿुधाए हर माण्हू सां मां नथो पंहिंजी मुड़सी सां पंहिंजी दिलेरी सां मुंहिंजी इन हक़ीक़त कंहिंखे बुरी लॻी हुजे त वरी बि मुआज़रत कंदुसि पंहिंजे चाहींदड़ खां मुआज़रत कंदुसि बाक़ी इन खां मुआज़रत कोन कंदुसि मतां सोचे त को मूंखां मुआज़रत कंदो वॾी महिरबानी थैंक यू सो मच आई लव यू सर